रोड़ी प्रेस क्लब आडो दुबर थाने जी हद ॻोठ जुमो लबाणो सां तालुक़ रखंदड़ चौहान बिरादरी के माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त 2 ॾींहं अॻु पंवार बिरादरी के 8 माण्हुनि हथियारनि के ज़ोर ते घर में घिड़ी 13 सालनि जी नारी सलमा धीअ अब्दुल रशीद चौहान के अगवा करे विया आहिनि, जंहिंजो इतला दुबर थाने जी पुलिस के ॾिनो वियो आहे। हुननि जो वधीक चवणु हो त पंवार क़ौम बिरादर 8 ॼणा थी कंट्रोल करे ॿुधो ई न असांजी न्याणी चई अथऊं 13 सालनि जी सलमा ॿुधो ई न उहो असांजा अटकिया आहिनि। पोइ हिननि जो कार्ड बि असां वटि आहे, ॿुधो ई न। वरी मोहम्मद शरीफ़ आहे, ॿुधो ई न। मुस्तफ़ा आहे, मोहम्मद मुस्तफ़ा ॿुधो ई न। साईं खे तव्हां रहमतला आहे, शरीफ़ भई क़ुर्बान आहे, ॿुधो ई साईं। ऐं साईं खे पठान आहे, ॿुधो ई सैफला आहे, मुइन आहे पंवार, ॿुधो ई न। ग़ुलाम हैदर पंवार ॿुधो ई न। खणी आया न असांखे, ॿुधो ई न। पोइ असांखे ॿार खणी आया न। पोइ असांखे मथां इहे 2 टे ॾींहं भईंदा रहियूं, छाकाणि ईंदा हुआ जेको बांटे पुलिस खे चऊं मञियो अथनि त छोकर खणी आहे। पोइ इहो पूरो इल्ज़ाम कयो अथनि मुइन वारनि पाण बाहि ॾेई असांजे मथां ग़रीबनि जे मथां। ॿुधो न असां सब्र कयूं वेठा आहियूं, ॿुधो ई न। असां मजबूर थी हाणे आया आहियूं, ग़रीब आहियूं, असां कुझु ॾींदासीं जाइज़ादी नियाणी असांजी खणी हाणे ॿार बचा। ॿुधो न असांजी नियाणी सलमा 13 सालनि जी नंढी छोकर थी आहे। एनसी कराई आहे, पोइ एफआईआर कराई आहे, ॿुधो उते नाला लिखाया आहिनि, ॿुधो ई न। उते मञियो अथनि मोहम्मद शरीफ़ मञियो आहे, छोकिरो आहे मुंहिंजो क़ुर्बान खणी आहे, ॿुधो पुलिस ते मञियो अथनि। हा उहो मोहम्मद शरीफ़ ॿधल आहे न, उन गिरफ़्तारी कई अथऊं, पोइ त पोइ हुन ॿुधायो आहे न, ॿुधो ई न साईं। उहो उते ॿधो पियो आहे, नाजाइज़ी आहे, बाहि लॻी आहे मुइन वारनि पाण, ग़ुलाम मुस्तफ़ा वारनि ॿुधो ई न हिननि ॾिनी आहे पाण, ग़ुलाम हैदर वारनि त इहा असांजे जे लाइ असांजा बचा बि वञनि, असां नाजाइज़ी बि थिए, असांखे अॼु सुबुह ॾींदासीं, ॿुधो ई न। असांखे ॾियणी करे असांखे न था ॾियनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त अगवा थियल नारीअ खे बाज़ियाब कराए खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।